निसार गुलज़ार शर सिंधड़ी मां जी। शर साहब छा चवणु चाहींदा? साईं त आरज़ू आहे त असां पंहिंजो भाटियो कंडियारी में पुलिस खणी आई आहे सांगड़ वारी ॼतो न ॻाल्हि न पई करे दिलदार अली शर शर साहब चवनि पिया त मुंहिंजो भाइटियो आहे कंडियारो मां खणिजी वियो आहे, दिलदार अली शर नालो आहे हुनजो, खणी विया आहिनि सांगड़ पुलिस, पर ज़ाहिर नथी करे। कॾहिं खां? 3-4 ॾींहं थी विया आहिनि साईं। साईं इहो ज़ुल्म आहे, इहे खंबे गुम करण वारो कमु पुलिस खे त न करणु खपे। इहो त इलीगल कमु आहे, इहो त अगवा आहे। पोइ अहिड़ा ई अगवा वापारियुनि खे कयो था त DIGs ट्रांसफर थी वञनि था मुबैना तौर ते। अगवा जेको इल्ज़ाम लॻे थो, सांगड़ जे SSP खे ॾिसणु खपे छा मामिलो आहे। अच्छा, इलीगल कमु त हाणे केरु छा चइजे, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स थियनि थियूं, उहे हुन ते बि असांजो ख़ैर IG सिद साहब काफ़ी ॻाल्हियूं कयूं हुन ते, हुन ते अचूं था पिया पर टेररिज़म जा त ॻाल्हि निकिती त ईअं त IG सिद साहब काफ़ी ॻाल्हियूं कयूं। हुननि चयो त भई ईअं तकड़ में जेको आहे उहो कंहिंखे हटाए थोरी छॾिबो आहे, मुज़ाहिरा थियनि त इन्वेस्टिगेशन हले थी पई, ऐं कोर्ट लालू लाइ त हुननि सिधी ॻाल्हि कई त उहे त आहिनि ई, चई ॾुआरी न आहे, संगीन जुर्मनि में आहिनि, बाक़ी नादर जमाइल लाइ चयो त हले थी पई पंहिंजी जुडिशियल इंक्वायरी। अॼु बि IG सिंध साहब इहो चयो त कोट लालू ऐं दादू वारे वाक़े न त भई जेसि ताईं इंक्वायरी नथी थिए ऐं को ऑफिसर रिस्पॉन्सिबल नथो करार ॾिनो वञे, तेसि ताईं सस्पेंशन या ट्रांसफर्स या हटाइण जी ॻाल्हि त न थियणु खपे। हाणे कल्ह हिकिड़ी IG साहब इहा ई ॻाल्हि डिफरेंट अंदाज सां कई। कल्ह की प्रेस कॉन्फ्रेंस में या प्रेस टॉक में IG साहब इहो चयो त मुबैना तौर ते जेको DIG पीर मोहम्मद शाह वारो किसो आहे, हुनमें चयो भई हुनखे हटायो वियो आहे त जीअं इंक्वायरी थिए, ऐं अगरि हू क्लियर थी वञे त वापसि अची वेंदो। त पोइ मूंखे कल्ह बि इहो सम्झ न पियो आयो त अॼु चयूं त कंहिंजो ॿ टे मुज़ाहिरा करण सां अगरि अफ़सरनि खे हटाइणु शुरू कयूं त हुनजा मॉरल किरी पवंदा। ठीकु ॻाल्हि आहे, ॿुधण में ठीकु ॻाल्हि आहे। त DIG पीर मोहम्मद शाह जे ख़िलाफ़ त को मुज़ाहिरा बि न थिया, हिकिड़ो बि न। त पोइ ॿ प्रिंसिपल्स कीअं ऑपरेट पिया कनि? मूंखे ॿियो कुझु न आहे। अगरि IG साहब चवंदा त हे वारो प्रिंसिपल सही आहे जेको दुनिया में थींदो आहे, त मिसाल हिकिड़ो कमु पंहिंजे इदारे में थियो आहे ऐं प्राइमा ज़ाहिरी तरह हू मुंहिंजे चवण ते थियो आहे। हाणे तव्हां मूंखे इदारे जो बॉस कयो विहारे वेठा आहियो ऐं चओ था त हाणे इंक्वायरी थिए, त ज़ाहिर आहे आउं हुनखे डे टू डे बेसिस ते हुन इंक्वायरी खे इन्फ्लुएंस कंदसि, हुन ते असरअंदाज़ थींदसि, हुन जा जेके फैक्ट्स ऐं प्रूफ्स आहिनि हुनखे डिस्टॉर्ट करण जी कोशिशि कंदसि, माना सबूतनि खे लेबर्टी करण जी कोशिशि कंदसि। त पोइ दुनिया में तरीक़ो इहो हूंदो आहे त मूंखे चइबो आहे त बाबा काई साहब तूं त फ़िलहालु 15 ॾींहं महीनो जेसि ताईं इंक्वायरी पूरी थिए, फ़िलहालु साईं तूं पंहिंजी कुर्सी तां साइड में वेह, मुंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई न थींदी पर मूंखे हटाए। इन ई प्रिंसिपल जे तहत पीर मोहम्मद शाह खे हटायो वियो आहे। ठीकु आहे, मूंखे त हीअ लॉजिकल ॻाल्हि नज़र अचे थी त भई हू अॻुवां में मुलविस आहे न आहे पीर मोहम्मद शाह, तेसि ताईं घर वेह। हिते दादू ऐं खैरपुर में इहो कानून छो नथो लागू थिए? हे ॻाल्हि। ॿी ॻाल्हि IG साहब चई त हू माना कल्ह चयो त मूंखे अञा कोट लालू मां रिपोर्ट अचणी आहे। अॼु चवनि था मूंखे रिपोर्ट्स आयूं आहिनि, जेके मूंखे रिपोर्ट अची वियूं आहिनि रिपोर्ट्स आयूं आहिनि त हू ॾोहारी हुआ। अच्छा ॾोहारी हुआ, ॾोहारियुनि खे छा एक्स्ट्रा जुडिशियल अदालतूं छा कनि? त पोइ IG साहब चयो त मूं हिकिड़ो चयो आहे त हिकिड़ो अफ़सर, को चङा अफ़सर ऐं DIG लाड़काणे छगसि। इहो बि दिलचस्प ॻाल्हि ॾिसो, एतिरो क्राइम आहे, लॉ एंड ऑर्डर आहे, मुंहिंजे ख़्याल 2 महीना अलाए मथे थी विया आहिनि, सखर जो DIG अपॉइंट नथो थिए। छो नथो थिए? दसल हलंदो हूंदो न त मां थियां न पर यार हिन महिल ताईं 2-3 महीननि में तय करे वठनि, उन लाड़काणे वारे DIG खे चार्ज मिलियल आहे। जी हा, छो मिलियल आहे भई? न 2-3 ॾींहं हफ़्तो खनि त ठीकु आहे, पर महीननि जा महीना हिकिड़ी एतिरो सेंसिटिव पोज़ीशन आहे DIG सखर जी पोस्ट, उहा हाली पई आहे। त हाणे चवंदा त हिकिड़ो अफ़सर, भाई पुलिस वारे जी इंक्वायरी कीअं कंदो? एग्ज़ैक्टली। सो ॾिसी आउं त सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु IG साहब खे जेका ॻाल्हि आहे त को हिकिड़ो प्रिंसिपल तय करे वठो। आउं सम्झां थो हीउ प्रिंसिपल ठीकु आहे त जेसि ताईं इंक्वायरी हले पई तेसि ताईं हुन माण्हू खे हुतां हटायो वञे।
अच्छा अगरि मुज़ाहिरनि ते कुझु न थियणो आहे त ये हैदराबाद में त मुज़ाहिरनि ते अगरि कुझु न थियणो आहे त पोइ SHO हू जेको कोट लालू वारो छोट है उनखे मुअतल छो कयो आहे यस सो ॾिसे एवरी हिन में तज़ाद आहे न सभु ॻाल्हियुनि में कॉन्ट्रडिक्शन आहे आउं इहो सम्झां थो त मुज़ाहिरो और नो मुज़ाहिरा अगरि कंहिं जे ख़िलाफ़ एतिरो यानी माण्हू मरण जो ई हिन खां नंढो हिन खां वॾो मथो ॾोह थी सघे थो टेररिस्ट मारा न टे माण्हुनि खे तव्हां ईअं मारे छॾियो टे ॼणा चाहे उहो ॾोहारी हो या न हो बस ऐं तव्हां वटि ॿिन्ही केसनि में वादा माफ़ गवाह आहिनि हाणे Yes. उते त चलो दादू वारे में त जुडिशियल इंक्वायरी थिए थी खैरपुर वारो छा थींदो सो बसि मां चवां थो हिकिड़ो को प्रिंसिपल तइ करे वठि